सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सनाऊं कॾहिं असां कॾहिं कंहिं मंदर में वञूं या कंहिं संत जे साम्हूं वेंदा आहियूं। जॾहिं के मंदर या संत जे साम्हूं वेंदा आहियूं असां पंहिंजा केतिरा ख़्याल खणी करे वेंदा आहियूं। त उते वेंदासीं, हीअं पुछंदासीं, हीअं ॻाल्हाईंदासीं, मूंखे हेतिरो टाइम हुजे, अरदास कंदासीं, उते वेही करे मालिक खे पुकार कंदासीं, केतिरो घर मुंहिंजो सोचे करे असां निकिरंदा आहियूं। पर असां जॾहिं मंदर में वेंदा आहियूं या कंहिं संत जे साम्हूं वेंदा आहियूं, जेको असां कलाक ॿ कलाक टाइम चाहींदा आहियूं, 2 मिंट में वॾा हूंदा आहिनि, उनमें साॻी ॻाल्हि दोहराए करे वापसि हलिया आहियूं। जॾहिं कंहिं मंदर में वेंदा आहियूं, अरदास लाइ चवंदा आहियूं, हे अरदास कंदासीं, हे मालिक खे पुकारींदासीं, वञण खां बाद के लफ़्ज़ बि कोन्हे असांखे मिलंदा, हथ जोड़े सिधो बीह करे वापसि हलिया ईंदा आहियूं। जेका घरों सोचे वियासीं असां कंदा छा? उहो हक़ीक़त में जेका उते पवित्रताई आहे, बहितरी आहे, चङाई आहे, हर कंहिंजी बहितर सोच आहे, भावनाऊं आहे, ऐं उते मालिक जी रहमत आहे। हक़ीक़त में जॾहिं उन वाइब्रेशन्स उन माहौल में असां ईंदा आहियूं तो असांजे दिमाग़ खे अचण सां एतिरो सुकून ऐं शांती मिलंदी आहे जे असांखे कोई अहिड़ी चीज़ बाक़ी जेका असांखे तकलीफ़ पहुचाए या कुझु घुरण जहिड़ी हुजे, असांजो दिमाग़ ई सॼो साफ़ थी वेंदो आहे। कुझु हूंदो ई न आहे त घुरूं छा, चवंदा बसि मालिक जी रहमत आहे, सभु कुझु आहे, असांजो दिमाग़ ई सॼो साफ़ थी वेंदो आहे। उहो सभु उते वाइब्रेशन्स हूंदियूं आहिनि। साॻे नमूने असां बिल्कुलु नॉर्मल हुजूं, कंहिं अहिड़ी जॻह ते वञूं जिते ग़लति सोच, ग़लति वीचार, ग़लति तरीक़े जा माण्हू रहंदा हुजनि, क्रोध हुजे, ग़लति भाव हुजे, असां उते वञूं, पहुचण सां ई हिकदमि ग़लति सोच, ग़लति वीचार, ग़लति भावनाऊं पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदियूं। छाकाणि त उते वाइब्रेशन ओड़ा थी विया आहिनि। तंहिंजे करे इन जॻहियुनि ते उहे जेके वाइब्रेशन्स हूंदा आहिनि, जेको प्रभाव हूंदो आहे, उन सच साईं चयो इनमें जेतिरो हाणे आहे ओतिरो असांजे वॾनि जो बि भरियलु हूंदो आहे, ओतिरो असांजा सुख बि भरियलु हूंदा आहिनि, ओतिरो असांजूं चङाइयूं बि भरियलु हूंदियूं आहिनि। ऐं जॾहिं उनखे असां वरी बणाईंदा आहियूं, ठाहींदा आहियूं, उनखे नओं कंदा आहियूं, त पोइ हक़ीक़त में जेतिरी उहा जॻह बहकंदी आहे ओतिरो भावनाउनि वारा असांजा वॾा हुजनि, असांजा चहिरा हुजनि, उहा आसीस हुजे, उहा असांजे जीवन में बहकणु शुरू थींदी आहे ऐं घर परिवार माहौल में सुख शांति समृद्धि ख़ुशी ऐं ख़ुशहाली अचणु शुरू थी वेंदी।